अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। जीअं त अॼु असां 9th क्लास जे सिंधीअ जो सबक़ नंबर 4 पढ़ी रहिया आहियूं, जंहिंजो उनवान आहे अलामा आया काज़ी। इहो लंडन जो हिकु प्लेटफॉर्म हो। हिकु मुसाफ़िर अलामा आया काज़ी तड़ तकड़ में हिकु गाॾीअ जे दॿे में चढ़ी पियो, जिते उन जी मुलाक़ात हिकु अजनबी दोशीदा मादाम एल्सा गिर्टरो डोल्श सां थी। उन हुस्न इत्तेफ़ाक़ खां तुर्त ई पोइ अलामा साहब सां संदसि शादी 1910 ते जर्मनीअ में थी। अलामा साहब जो पूरो नालो इमदाद अली आहे ऐं पीउ जो नालो काज़ी इमाम अली अंसारी आहे। अलामा साहब जो जनमु दादू ज़िले जे तारीख़ी ॻोठ पाट शरीफ़ में 9 अप्रैल 1886 ते थियो। नंढे हूंदे अलामा साहब खे आख़ून अब्दुल अज़ीज़ जे मकतब में पढ़ण लाइ मोकिलियो वियो। पाण 8 सालनि जे उमिरि में मस्जिद जे मौज़न जा फ़र्ज़ पिणु सरअंजाम ॾींदो हो। अलामा साहब जी अक्सर तालीम ख़ानगी तौर ते थी। 18 सालनि जी उमिरि में प्राइवेट उम्मीदवार जी हैसियत सां सिंधी वर्नीक्यूलर फाइनल जो इम्तिहान पास कयाई, जंहिंमें फ़ारसीअ में पहिरियों नंबर आयो। 1905 में बम्बई यूनिवर्सिटीअ मां मैट्रिक बि ख़ानगी तौर ते पास कयाई। उन खां पोइ खेसि आला तालीम पिराइण लाइ अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटीअ में दाख़िल करायो वियो। अलामा साहब खे अलीगढ़ मां घुराए इंग्लैंड रवानो कयो वियो। लंडन में अलामा साहब इकोनॉमिक्स में दाख़िला लंडन में अलामा साहब पहिरियों हिकु साल ख़ानगी तौर ते इक़्तिसादियात जो अभ्यास कयो। ॿिए साल लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स में दाख़िला मिलियसि। उते डॉक्टर कैनन संदसि उस्ताद हो। उन सां गॾोगॾु पाण डॉक्टर आर्नल्ड खां नफ़्सियात ऐं प्रोफेसर हॉबहाउस खां इमरानियात में तालीम पिराईंदो रहियो। तिबियात ऐं हयातियात जो पिणु पंहिंजे लेखे अभ्यास कंदो हो। जामिउल अज़हर जे उस्ताद शेख गोमा खां सवाइ डॉक्टर ट्रीटन अरबीअ में संदसि उस्ताद रहिया। 1911 में अलामा साहब खे लिनकुन्स इनमान बाराइट लॉ जी सनद मिली। 1919 में अलामा साहब टंडे मोहम्मद खान में मैजिस्ट्रेट मुक़ररु थियो। पोइ हैदराबाद में सब जज हो। खैरपुर मीरस में 10 सालनि खां सेशन जज मुक़ररु कयो वियो। अदालती मामलनि तां इस्तीफ़ा ॾेई लंडन में इस्लाम जी तबलीग लाइ हिकु मर्कज़ क़ाइमु कयाई, जंहिंखे जमियतुल मुस्लिमीन नाले हिकु जमायत हलाइण लॻी। लंडन में स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज़ में सिंधी पढ़ाइण शुरू कयाई। खेसि पोइट्री सोसाइटी ऑफ इंग्लैंड जो नायब सदर ऐं फिलासॉफिकल सोसाइटी ऑफ इंग्लैंड जो ताहयात मेंबर मुक़ररु कयो वियो। 1924 में लंडन मां मोटी जिना कोर्स कराचीअ जे मस्जिद में पेश इमाम थी जुमे जो ख़ुतबो पढ़ंदो हो। 1935 में मौलाना ज़फ़र अली ख़ान जे सहकार सां कराचीअ में अंजुमन तबलीग इस्लाम क़ाइमु कयाई। अलामा साहब जो मुतालियो ॾाढो वसी हो। मज़हब, साइंस, फ़लसफ़े, अदब, शाइरी, आर्ट, तारीख़ ऐं तमदन, लुग़त ऐं मंतक़, नफ़्सियात ऐं तसव्वुफ़ ते संदसि गहरी नज़र हुई। संदसि ज़िक्र ऐं फ़िक्र जो महवर क़ुरान शरीफ़ हो। अलामा साहब जो वॾे में वॾो माख़ज़ शाह जो रिसालो आहे। एल्सा काज़ीअ जे शाह जे चूंड बेतनि जी अंग्रेज़ी किताब जो मुहाग पिणु लिखियो अथसि। अलामा साहब जो ज़िंदा कारनामो सिंध यूनिवर्सिटी जो क़यामु आहे। 1951 में खेसि लंडन मां घुराए सिंध यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर बणायो वियो। अलामा साहब ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि में लाखणी लतीफ़ जो सुरसुहिणी घणो पढ़ंदो हो। अलामा साहब पंहिंजे रफ़ीक़ हयात जे वफ़ात खां पोइ अकेलो ऐं वेगाणो थी पियो ऐं पाण एल्सा काज़ीअ जे वफ़ात खां 1 साल पोइ 13 अप्रैल 1968 ते वफ़ात कयाई। संदसि आख़िरी आरामगाह सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरो में आहे। संदसि तुर्बत सां लॻ संदसि रफ़ीक़ हयात एल्सा काज़ीअ जी तुर्बत आहे। हिसो अलिफ मश्क। हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। अलामा आया काज़ीअ जो पूरो नालो छा आहे?
जवाब अलामा आया काज़ी जो पूरो नालो इमदाद अली वलद इमाम अली अंसारी आहे। सवाल अलामा साहब जो जन्म कहिड़ी तारीख़ी ॻोठ में थियो? जवाब अलामा साहब जो जन्म दादू ज़िले जे तारीख़ी ॻोठ पाट शरीफ़ में थियो। सवाल अलामा साहब कराचीअ जे कहिड़े मस्जिद में जुमे जो ख़ुतबो ॾींदो हो? जवाब अलामा साहब जिना कोट जे मस्जिद में जुमे जो ख़ुतबो ॾींदो हो। सवाल अलामा साहब खे कहिड़े साल सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर बणायो वियो? जवाब अलामा साहब खे 1951 में सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर बणायो वियो। सवाल अलामा साहब जो वॾे में वॾो ज़िंदा कारनामो कहिड़ो आहे? जवाब अलामा साहब जी ज़िंदगी जो वॾे में वॾो कारनामो सिंध यूनिवर्सिटी जो क़याम आहे। सवाल अलामा साहब वाइस चांसलरीअ तां इस्तीफ़ा छो ॾिनी? जवाब इंतिज़ामिया तरफ़ां यूनिवर्सिटीअ में कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत खे अलामा साहब कॾहिं बि पसंदि न कयो। जनरल अयूब खान जी मार्शल लॉ वारे दौर में इंतिज़ामिया जी अहिड़ी मुदाख़लत ते अलामा साहब इस्तीफ़ा ॾेई छॾी। सवाल अलामा साहब जी आख़िरी आरामगाह किथे आहे? जवाब अलामा साहब जी आख़िरी आरामगाह सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे में आहे। हिसो ॿे, हेठनि लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहे पर यानी रस्म रवाज, तॾहिं ते आयल दुश्मन खे बि माफ़ करणु सिंध जे माण्हुनि जी पर आहे। नंबर 2, अजनबी यानी अणवाको, जुमिलो असांखे अजनबी माण्हुनि खे सही रस्तो ॾेखारणु घुरिजे। नंबर 3, अकेलो उकिलियो यानी निकितो, जुमिलो उस्ताद ॿारनि खां सवाल पुछो त उन्हनि जे वात मां हिकु लफ़्ज़ बि न उकिलियो। साइण यानी साहिबा, जुमिलो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सची साइण बीबी फातिमा ज़हरा जा फर्ज़ंद हुआ। भुल यानी ग़लती चुक, जुमिलो जेकॾहिं असांखां का भुल थी वञे त असांखे उनजो एतिराफ़ु करणु घुरिजे। वही यानी उमिरि, जुमिलो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम नंढी वईअ खां ई तालीम ऐं इस्लाह ॾांहुं लाड़ो रखंदा हुआ। मोज़न यानी अज़ान ॾियण वारो, जुमिलो अलामा आया काज़ी 8 सालनि जी उमिरि खां ई मस्जिद में मोज़न जा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदो हो। खांगी यानी गैर सरकारी, जुमिलो अलामा साहब जी तालीम घणो करे खांगी तौर ते थी। अभ्यास यानी मुतालियो, जुमिलो लंडन में अलामा साहब पहिरियों साल खांगी तौर ते इक़्तिसादियात जो अभ्यास कयो। वेगाणो यानी उदास, जुमिलो अलामा साहब इल्सा काज़ीअ जी वफ़ात खां पोइ वेगाणो थी पियो। आरामगाह यानी आराम जी जाइ, अलामा साहब जी आख़िरी आरामगाह सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे में आहे। हेठनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। हिसो जीम, लफ़्ज़ सही ज़िद ग़लत, लफ़्ज़ मर्द ज़िद औरत, लफ़्ज़ खांगी ज़िद सरकारी, लफ़्ज़ आला ज़िद अदना, लफ़्ज़ उस्ताद ज़िद शागिर्द, लफ़्ज़ बुलंदी ज़िद पस्ती, लफ़्ज़ ज़िंदा ज़िद मुर्दा, लफ़्ज़ ख्वाब ज़िद हक़ीक़त। हेठियां ख़ाल भरियो। अलामा साहब जी अक्सर तालीम खांगी तौर ते थी। खांगी ख़ाल आहे। आला तालीम पिराइण लाइ खेसि अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटीअ में दाख़िल करायो वियो। अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी अंडरलाइन थियल आहे। पाण लंडन में स्कूल ओरिएंटल स्टडीज़ में सिंधी पढ़ाइणु शुरू कयाऊं। सिंधी, क़ुर शरीफ़ खां पोइ अलामा साहब जो वॾे में वॾो माख़ज़ शाह जो रिसालो आहे। अलामा साहब 13 अप्रैल 1968 में वफ़ात कई। इहो हुयो अलामा आया काज़ी जो सबक़, जेको असीं पढ़ी पूरो कयोसीं। इंशाअल्लाह इन खां बाद में असीं पंहिंजो सबक़ कंदासीं।